ॾाढा मेमण में जश्न मौलूद काबा हज़रत मौला अली अलैहिस्सलाम अक़ीदत सां मल्हायो वियो। ॾाढा मेमण ॻोठ तलकटन बागो जे यूसी ॾाढा में आहे, जिते मौलूद काबा अमीर उल मोमिनीन हज़रत अली उल मुर्तज़ा अलैहिस्सलाम जी विलादत जी मुनासिबत सां हिकु शानदार रूहानी ऐं अक़ीदत भरी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें इलाइक़े जे वॾे अंग में मोमिनीन शिरकत कई। तक़रीब खे नामवर आलिम दीन मौलाना सैयद नादर अली शाह जाफ़री ऐं मौलाना बहादुर अली मेमण ख़िताब कयो। पंहिंजे खिताबनि दौरान आलमन हज़रत अली अलैहिस्सलाम जी सीरत, शुजात, इल्म, अदुल ऐं इस्लामी तारीख़ में संदुन अहम ऐं मिसाली किरदार ते तफ़सीली रोशनी विधी, जंहिंसां महफ़िल में दीनी जज़्बे ऐं अक़ीदत जो ख़ासि माहौल क़ाइमु रहियो। तक़रीब दौरान मशहूर कसीदा ख़्वान अरसलान हैदरी पंहिंजे दिलकश आवाज़ में हज़रत अली अलैहिस्सलाम जी शान में कसीदा पढ़ी महफ़िल खे रूहानियत सां सरशार करे छॾियो, जंहिं शिरकत कंदड़नि वॾी अक़ीदत सां दाद ॾिनो। आख़िर में तक़रीब जे मुंतज़मीन तरफ़ां अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कयो वियो, जॾहिं शिरकत कंदड़नि मोमिनीन अहिड़ी दीनी ऐं मज़हबी महफ़िलुनि खे इतिहाद, भाईचारे ऐं ईमानी मज़बूती लाइ इंतहाई अहम करार ॾिनो। तक़रीब जो इंतज़ाम मोहम्मद बतल मेमण समेत ॻोठ ॾाढा मेमण जे मोमिनीन भरपूर किरदार अदा कयो। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद ख़ान खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध, ॻोठ ॾाढा मेमण, तालकोटन बागो, यूसी ॾाढा। मुश्किल जी घड़ी आहे हीअं थियणु खपे, भला जेकॾहिं तुरखे मञण वारो छा थियणु खपे कि मूंखे मञण वारो सैयद अली खामनाई खे तव्हां ॾिसी छॾो था। जॾहिं छावनि जा मुल्क हेठि कंध करे वेठा, तॾहिं बि पंहिंजो पाण जो सर काटो ऊचो करे काइनात खे ॿुधाए पे तालीअ जो बहादुर पुट आहियां।